अस्सलाम वालेकुम आसाद चिलकड़ी और त्रिकड़ी हाणे तो खां हवाल केड़ा पुछा माने अगवा थी वैया मिठल बदजी वयो तू जो भी न दुनिया में मोखा सिवाय बियो केर ना है जेकॾहिं सच पुछी मुझे भी न दुनिया में तो का सिवाय को बीटा है छो तो वारो भाव टितल मरी वियो छा न मरी न वयो गोरख स्टेशन वयो कादन छो आयो आई तोके खबर आ ना तो मां घर में अकेली आया पोए भी यो किन्नो बूथ खणे घर में घिरी आयो आई जीए को बागड़न जे घर में हली इंदी आहे वो के तो खुटी खण दिया तने तो बागड़न जे घर में इंदी आ तोखे भी खुटी खणो आहे तड़े देते आयो आई हाने निकरी तो बाहर या कए दाऊ कंदी साई राज गड पोए तुजी या टिकण हुंदी आई मश्करन जा जूता भाग न भजाए मां तुझे लाए का पर खड़ी आयो के जो पर खड़ी आयो है बकरी जो या रिठ जो मुझो मतलब यो है तो मां तो सा हिकड़ो सोतो करण आयो केड़ो सोदो जेकॾहिं तू मूंखे पंहिंजो संग ॾीं त मां माणे खे दाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद कराए सघां थो सो बि मुफ़्त में कंहिंजो संग तुंहिंजो संग वञी थोयो न बस वञा तो घणी बेइज्जती न कर सेठ धनु धोबी हाणे गोभी कर फोन दोते ताळे वटे दे नंबर अचे वठ इन चिठ्ठी में लिखल थी दोते ताळे जो नंबर हेलो न कर ॻाल्हि कर केरु आई छो आई छा जे लाइ आई मां आहियां धनु दाड़ेलो न मुंहिंजो मतिलबु आहे त मां आहियां धनु धोबी हणंदो आहियां गोभी मां छा कयां असां पैसनि जो बंदोबस्तु करे छॾियो आहे खणी वञ पंहिंजा पैसा असांखे पंहिंजी कुराड़ी मोटाए ॾे ठीकु आहे पैसा खणी पुनल वारे फिटल खूह ते अचु केॾी महिल अधु कलाक में अचु ऐं पैसा हुते छॾे हली वञ तूं घर पहुचंदे ई कोन त तव्हांजी कुराड़ी अॻ में ई तव्हांजे घर में खिलंदी ओके सूबेदार सूत्री तूं मूंखे दोदे धाड़ेल जो नंबर ॾिनो या ॾितल ॾेडर जो नंबर त मूं तोखे दोदे धाड़ेल ॾिनो हुयो पर मूं नंबर मिलायो त उहो त नंबर ॾितल जे नाले सां सेव थियल आहे छा ॾितल जे नाले सां हा इन जो मतिलबु त इहा बेहूदा हरकत ॾितल कई आहे अच्छा सोप सीरियल मश्करन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।